मक़तूल मोहम्मद यूसुफ सियाल जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बोज़दार वॾा में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कुछ ॾींहं अॻु क़त्ल थियल मक़तूल मोहम्मद यूसुफ सियाल जे क़त्ल में मुलविस जवाबदार कुम पुलिस पारां गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ मक़तूल जे भाउ मोहम्मद मूसा सियाल प्रेस क्लब बोज़दार वॾा पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मक़तूल जे भाउ जो चवणु हो त कुछ महीना अॻु कुंभ थाणे जी हद में सियाल बिरादरी जे बासरनि मुंहिंजे भाउ खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। हुन चयो त क़त्ल में मुलविस रोशन सियाल, लुत्फ़ सियाल ऐं ख़ादिम हुसैन सियाल सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं असांखे केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। तक़रीबन 7 महीना अॻु में मोहम्मद यूसुफ मुंहिंजे भाउ खे बेगुनाह क़त्ल कयो वियो फायर करे। क़त्ल करण वारो सरेआम घुमी रहियो आहे। हुनजो नालो लुत्फ़ अली सियाल आहे ऐं हुनजो भाउ आहे रोशन अली सियाल आहे। ॿई गॾु हिक ई थाणे ते ड्यूटी करे रहिया आहिनि। इन जे करे पुलिस हुनखे अरेस्ट कोन पई करे। असां SSP खैरपुर ऐं IG सिंध खे अपील था कयूं RPO ऐं DIG सखर खे त जेको आहे सो असांजे भाउ जे कातिल खे अरेस्ट कयो ऐं ASI रोशन अली सियाल खे मुअत्तल करे ऐं असांखे सरेआम जेको आहे उहो कातिल हथियार कयूं धमकाए थो पियो त अञा मज़ीद जेको आहे तव्हांजूं जानियूं मां ज़ाया कंदुमि ऐं मज़ीद असांखे जान जो ख़तरो आहे। हुन SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk